अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अदी जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, दहशत गर्दी खे ख़त्म करण लाइ हुकूमत जे खयल सभिनी क़दमनि बावजूद मुल्क में दहशत गर्दनि जूं कार्रवायूं जारी आहिनि, जंहिंमें ट्रेननि में धमाका त कॾहिं वरी इस्लामाबाद में धमाको करे पंहिंजी मौजूदगी जो अहसास ॾियारियो थो वञे, त साॻी हालत वरी सिंध जी राजधानी कराची में पिणु आहे, जितां पिणु मिलंदड़ बमनि खे नाकारा बणाए थो वञे। हिक तरफ़ दहशत गर्दनि सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, त ॿिए तरफ़ वरी दहशत गर्दी जे ख़ात्मे लाइ तहफ़ुज़ पाकिस्तान बिल आंदो पियो वञे, जंहिं ते मुल्क जी सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी ऐं अवाम खे सख़्त तहफ़ुज़ात आहिनि। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP डॉक्टर सोरा खान सर की साहब, वॾी महिरबानी अवां जी। असांजा ॿिया महिमान आहिनि PTI अॻवान ज़ुबैर खान साहब, बहुत शुक्रिया आपका। असांजा ॿिया महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻवान राजा खलीफ़ा साहब, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। डॉक्टर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त जेको तहफ़ुज़ पाकिस्तान बिल आंदो पियो वञे ऐं ख़ासि करे इन जे लाइ त जीअं दहशत गर्दनि जे हवाले सां वधीक जेके कार्रवायूं थियनि थियूं उन्हनि खे ख़तमु करे सघिजे ऐं दहशत गर्दी जो ख़ात्मो अची सघिजे, इन ते तव्हां छा चवंदो? मां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेको इहो बिल आंदो वियो आहे त इहो बिल्कुलु ग़लति आहे ऐं उन में का ॻाल्हि क्लियर कोन्हे। जीअं तव्हां पाण ई हिकिड़ी ॻाल्हि कई त दहशतगर्दनि जे हवाले सां उन में बिल्कुलु का उन में क्लियर ई न कयो आहे त दहशतगर्द केरु हूंदो। ऐं असांजे पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टे साहिब जो तव्हां पाण ई स्टेटमेंट बि ॿुधी आहे ऐं मां पाण इन बिल खे पढ़ियो बि आहे त इहो बिल जेको आहे तमामु ख़तरनाक आहे ऐं जमहूरियत जे लाइ वॾो हानिकार आहे। मां ईअं चवंदुमि त ईअं सम्झो त हिकिड़ी मिनी मार्शल आहे न, पर उहे मियां नवाज़ शरीफ़ साहिबु हमेशह जॾहिं बि ईंदो आहे तव्हांखे पाण ख़बर आहे त अॻे बिजली खे कंट्रोल करण जे लाइ आर्मी खे आंदा आहिनि, वरी SPD कोर्टियूं आंदा आहिनि, ATC कोर्टियूं आंदा आहिनि, पर मां चवां थो त जेके बि ऑलरेडी हिते अॻे कानून मौजूदु आहिनि उन कानूननि ते जेकॾहिं सही तरीक़े सां अमल कराइजे त उहो वधीक बहितर आहे। बाक़ी हाणे इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त हिन वॾो ख़तरनाक शइ इहा आहे त 90 ॾींहंनि ताईं कंहिंखे हिन खणंदा त ॿुधाईंदा बि कोन त काॾे वियो छा थियो, पोइ घर वारनि खे बि इन कानूनी तरीक़े सां बि बाउंड न आहिनि त उन्हनि खे ॿुधाइनि। उन हिसाब सां इहो तहफ़ुज़ पाकिस्तान न आहे। मां सम्झां थो जेकॾहिं इन जो अॻे ई जेको तव्हांखे पाण ख़बर आहे त मिसिंग पर्सन ॿियो टियों हिकिड़ो पेट्रियाट पाकिस्तान जी हैसियत सां मां सम्झां थो इहो त वधीक अञा ख़तरनाक आहे पाकिस्तान जे लाइ। उनखे मिसयूज़ थींदो रहियो, अॻे बि मिसयूज़ थींदा रहिया आहिनि। जेको कानून मौजूदु आहे उनखे मिसयूज़ उन ते कंट्रोल कयो वञे, स्टेट पंहिंजी जेकी आहे इन्फोर्स करे जेके अॻे कानून मौजूदु आहिनि। बाक़ी इहो जेको कानून जेके जहिड़े नमूने सां इहो पढ़ियो आहे ॾिठो आहे, जेको ॿुधाईंदा बि कोन, ऐं हिकिड़ी गोली हणण जो बि इख़्तियार ॾेई छॾियो अथऊं, कंहिंखे गोली बि हणी सघनि था। ऐं एतिरे ताईं जो सुभाणे माना ईअं ई को मिनिस्टर हुजे, प्राइम मिनिस्टर हुजे या इवन डिफेंस मिनिस्टर हुजे, उनखे ई पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ॼाणाए करे उन में जेकी इंटरप्रिटेशन बि सही न कई अथऊं उनखे बि सुभाणे खणी वञनि त हे बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे। उन हिसाब सां मां सम्झां थो त इहो कानून ग़लति आहे या सही न आहे, उनखे पास न थियणो खपे। ज़ुबैर साहब, आपकी पार्टी का क्या मौक़िफ़ होगा? मुखालफत तो की जा चुकी है। देखिए बात पता क्या है, देखिए सबसे बड़ी बात ये है किसी को भी बिल पेश करने का मकसद ये है, सबसे बड़ी बात है उसका तरीक़ाकार गलत है। पास होना ना पास होना एक अलग बात है। जब आप चीज़ कोई असेंबली में पेश करते हैं तो यही जो हमारी मुस्लिम लीग की जब हुकूमत थी तो यही बड़े शोर मचाते थे कि यार तरीक़ाकार गलत है। आप जब असेंबली में कोई चीज़ लेके आते हैं तो सबसे पहले उस पर डिबेट होनी चाहिए थी, उस पर डिबेट होती, बहस होती, बहस होने के बाद में ये मसला होना था ये पास होना है या नहीं होना। अब आपने एक बिल पेश किया और तमाम लोगों को इतना मौका ही नहीं दिया कि उस पर डिबेट हो। अब आप देख रहे हैं कि उसमें मुत्तफ़क़ा फ़ैसला जितने भी पार्टी थी, हालांकि उनकी अपनी इत्तेहादी जो पार्टी थी मौलाना फजल रहमान की, उन्होंने भी उसका जो है ना बायकॉट कर दिया। आपका मौका था उस पर बहस कराते, उसके बाद डिबेट होती, उसके बाद उसको बाकायदा एक जमहूरी तरीका था, उसके बाद जो भी होता। अब आपने बिल भी पेश कर दिया तो आपकी अपनी इत्तेहादी जमातों ने भी उस पर इतराज़ किया, तो ये तरीक़ाकार गलत है। अच्छा होगा क्या अब इसके बाद? ये बिल जो है ये इसको बाकायदा जो है इसको अदालत के में भी चैलेंज किया जाएगा। और सबसे बड़ी बात है आप सेनेट में इसको कैसे पास करेंगे? अब ये सेनेट में भी पास नहीं होगा, लोग अदालत में भी जाएंगे। तो ये जो मुस्लिम लीग की जो हुकूमत है ना नून, ये जितने भी फैसले कर रही है, हालांकि आप ये देख लें इसको अपोजिशन का भी सही मानों में सामना नहीं है। तमाम पार्टियों में चाहे मज़ाकरात हों उन्होंने भी फ्री हैंड दिया हुआ है। हालांकि कुछ जमातें उसकी मुखालफत भी कर रही हैं, लेकिन आखिर में कहते हैं यार हमने मैंडेट आपको दिया। तो तमाम अपोजिशन की पार्टियां जो इतराज़ कर रही हैं वो भी इनके साथ हैं, कोई आपको अपोजिशन का सामना भी नहीं है। हालांकि पीपल्स पार्टी पे सबसे बड़ा इल्ज़ाम ये लग रहा है कि आप जो हैं अंदर से साथ दे रही हैं।
اس کے باوجود آپ دیکھ لیں تو آپ کو اتنی جلد بازی کیا تھی کہ آپ نے یہ کیا. تو یہ بل میں سمجھتا ہوں سینیٹ سے پاس نہیں ہوگا, یہ عدالتوں میں بھی جائے گا. تو مسلم لیگ کی حکومت واحد حکومت ہے جو جلد بازی میں اتنے زیادہ فیصلے کر رہی ہے کہ اس کی اپنی پوزیشن جو ہے نا خود خراب ہو رہی ہے. تو میں سمجھتا ہوں کہ یہ بل جو ہے نا, یہ تو ایک تو یہ بل جو ہے اگر اس کے کچھ فائدے ہو بھی سکتے تھے تو میں سمجھتا ہوں, اب دیکھیں نا 3 سال کی انہوں نے کیا, اس بل کی مدت لگی 3 سال, 1 سال اس حکومت کا تو ہو گیا ہے. تو اس کا مطلب ہے کہ آپ کی نیت جو ہے نا وہ ظاہر یہ ہو رہی ہے کہ 3 سال تک اگر آپ کے نے اس سے کوئی سیاسی فائدہ اٹھانا ہے تو اس کے 1 سال کے بعد تو پھر الیکشن ہو جائیں گے. تو اب یہ تمام چیزیں جو ہے نا یہ نیت پہ دارومدار ہوتی ہے. میں سمجھتا ہوں یہ بل جو ہے نا یہ پاس ہو گئی نہیں, یہ عدالت ہی اس کو ریجیکٹ کر دے گی. اور میں سمجھتا ہوں آپ جو اپوزیشن جو آپ کا ساتھ دے رہی ہے نا, آپ اس کی حمایت سے بھی آگے چل کے محروم ہو جائیں گے. آپ خلیق صاحب توہاں جو رہتے چھا موقف ہوندو تحفظ پاکستان بل کے حوالے سے جی قومی اسمبلی میں ڈٹھو سبھی پارٹین ان جو احتجاج کयो واک आउट कयो पोइ इन बिल खे तड़ तकड़ में छो आंदो वियो, छो जेको आहे मुशावरत न कई वई अपोजिशन जी पार्टियुनि सां? मां अर्ज़ु कयां त असां वटि हिकु रिवाज बणिजी वियो आहे त जेका ॻाल्हि मीडिया ते अची थी वञे या को माण्हू जज़्बात में अची करे को ट्वीट करे थो छॾे या फेसबुक ते लिखी थो छॾे या इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं उन ते को राय ॾेई थी विझनि, पोइ असां वटि इहो रिवाजु आहे त पोइ उन लाइन खे हर को टोक करे थो बिना पढ़ण जे, बिना इन एक्ट खे ॾिसण जे असां मुखालफ़त करणु शुरू कयूं था. जॾहिं हीउ एक्ट आयो, बिल आयो, ऑर्डिनेंस जेको आहे त इन जो इंटरनेट ते उन ई वक़्तु इन जो सॼो मसूदो जेको आहे उहो अची वियो आहे. ऐं हिकु कानून जे तालिब इल्म जी हैसियत में मां उनखे प्रिंट आउट कढियो ऐं उनखे पढ़ियुमि. तव्हां यकीन कयो त असां काफ़ी सारियूं शयूं अपोज़िशन फॉर द सेक ऑफ अपोज़िशन कंदा आहियूं. मिसाल तौरु हाणे डॉक्टर साहब जिन चयो त इन में इहो क्लियर नाहे त दहशतगर्द केरु हूंदो, ॾोहारी केरु हूंदो. हालांकि हिन जो सेक्शन 3 जेको आहे जंहिंजो उनवान आहे यूज़ ऑफ आर्म्ड फोर्सिस एंड सिविल आर्म्ड फोर्सिस टू प्रिवेंट द शेड्यूल्ड ऑफेंस. हाणे शेड्यूल्ड ऑफेंसिस जेके आहिनि उन्हनि जी बाक़ाइदे इन ऑर्डिनेंस जे एंड में हिकु हेडिंग आहे शेड्यूल्ड ऑफेंस जी, ऐं उन में 1 2 3 4 5 पूरी लाइन आहे त कहिड़ा कहिड़ा शेड्यूल्ड ऑफेंस हूंदा आहिनि. हिकु डिटेल्ड आहे. इहो चवणु त क्लियर नाहे त केरु हूंदो, हर शइ उन में क्लियर आहे. उन मां चंद जेके शयूं आहिनि मां तव्हांखे गोशगुज़ार जीअं असांजा नाज़रीन बि उन्हनि खे ख़बर पवे. क्राइम्स अगेंस्ट एथनिक, रिलीजियस एंड पॉलिटिकल ग्रुप्स शेड्यूल्ड ऑफेंस में शामिल आहे. क्राइम अगेंस्ट माइनॉरिटीज़, असांजे मुल्क जे अंदरि तमामु घटि कानून साज़ी कई वई आहे माइनॉरिटीज़ खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ. हिन में तव्हां माइनॉरिटीज़ खे तहफ़ुज़ ॾिनो आहे. एथनिक्स जे अंदरि तव्हां अची था वञो. उन खां अलावा असां औरतुनि खे तमामु वॾो इन एक्ट जे इन ऑर्डिनेंस जे ज़रिए रिलीफ ॾिनो आहे. पोइ आहे यूज़ ऑफ असर्न, फायर बॉम्ब्स, सुसाइड बॉम्ब्स, बायोलॉजिकल वेपन्स, केमिकल वेपन्स. हाणे दुनिया जे अंदरि जेके जदीद क़िस्म जा वेपन्स आहिनि असांजे पुराणे कानूननि में उन्हनि जी का गुंजाइश ई कोन हुई, उन्हनि जी सज़ाऊं न हुयूं, उन्हनि जे लाइ का कानून साज़ी न हुई. लिहाज़ा ज़रूरत पेश आई पाकिस्तान खे जेको ख़तरो आहे हिन वक़्तु असां शेड्यूल्ड ऑफेंस जी लिस्ट खे वधाईंदे उन में बायोलॉजिकल वेपन्स ऐं केमिकल वेपन्स खे बि शामिल कयूं. किलिंग्स, किडनैपिंग, एक्सटॉर्शन, असॉल्ट, अटैक ऑन ऑफिसर्स ऑफ एंड एम्प्लॉइज ऑफ पाकिस्तान, डिस्ट्रक्शन और अटैक ऑन एयरक्राफ्ट्स, एयरपोर्ट्स, इहे सभु शयूं आहिनि. हाणे मूंखे ॿुधायो इन ते त कंहिंखे बि एतिराज़, को बि ज़ी शऊर माण्हू, को बि वतन पाकिस्तानी, साईं जिन लफ़्ज़ इस्तेमालु कयो पेट्रियॉट, को बि पेट्रियॉट माण्हू इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ इन्हनि शयुनि खे तव्हां प्रोटेक्ट न कयो. हाणे अचे थो प्रिवेंशन डिटेंशन जेका आहे, प्रिवेंटिव डिटेंशन, सेक्शन 6 आहे इन ऑर्डिनेंस जो, जेको 90 डेज़ जी जेका कंहिं बि माण्हू तव्हां डिटेंशन करे सघो था. पर उहो ईअं नाहे. इहा हिकिड़ी हवा बनाए छॾी आहे त बाबा हाए घोड़ा घल घोड़ा बसि बाबा 90 ॾींहं जे लाइ खणी वञो बसि, ईअं नाहे. उनजो हिकिड़ो पूरो हिन में क्लियर लिखियलु आहे त तव्हां कोड फॉलो कंदो. कोड मीन्स कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर. ऐं इन जी परमिशन वठणी पवंदी कंहिं बि ॾोहारी खे 90 डेज़ जे लाइ प्रिवेंटिव डिटेंशन में रखण जे लाइ परमिशन ॾींदो. परमिशन केरु ॾींदो? परमिशन ॾींदो या त सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर या एनी ऑफिसर जंहिंखे ख़ासि तौर ते इहा ज़िमेदारी ॾिनी वञे, पर उहो ऑफिसर नॉट लेस देन BPS 21 ग्रेड खां हेठि न हूंदो उहो. हाणे असां वटि इहो चई छॾणु. ऐं ॿी वरी ॻाल्हि थी त गोली हणण जो इख़्तियार आहे. को गोली हणण जो इख़्तियार नाहे. यूज़ ऑफ फोर्स आहे.
यूज़ ऑफ फोर्स पहिरियों आफ्टर गिविंग सफिशिएंट वार्निंग। असां वटि छा थींदो आहे, असां माण्हू जॾहिं अपोजिशन्स में हूंदा आहियूं त असां तनक़ीदूं कंदा आहियूं त बाबा रेंजर्स बीठी हुई, पुलिस बीठी हुई, दहशतगर्द आया, फायरिंग करे हलिया विया, रेंजर्स ऐं पुलिस कुझु न कयो। पुलिस वटि जॾहिं मौक़ो वठूं पिया या रेंजर्स खां या ॿियनि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां मौक़ो वठूं पिया त उहे चवनि पिया त बाबा असांखे त इख़्तियार ई कोन्हे, असां ईअं जेकॾहिं एक्शन वठंदासीं, असां फायरिंग जो जवाबु फायरिंग सां ॾींदासीं त असांजे मथां त कहिड़े कानून जे तहत ॾियूं? त लिहाज़ा असांखे पंहिंजी लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे शेल्टर ॾियणो हुयो। मौजूद आहिनि जो पुलिस वारनि जॾहिं मोटरसाइकिल सवारनि खे बि ईअं फायरिंग करे मारियो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बस मैं ख़तम करे वञा। ॾिसो ही तमामु इंपॉर्टेंट आहे, ही सेक्शन 3 जेको आहे उन में लिखियल आहे आफ्टर गिविंग, ईअं न आहे मारणो, मतिलबु तव्हां मारे न छॾींदो हुनखे, या को बि ऑफिसर, पुलिस ऑफिसर, लॉ एनफोर्समेंट जो, सिविल आर्म फोर्सिस जो जेकॾहिं डिप्लॉय आहे किथे बि ऐं उते उनजे साम्हूं इन क़िस्म जी हरकत थिए थी त सभ खां पहिरियों हू सफिशिएंट वार्निंग ॾींदो, सभई कानूनी कार्रवाई पूरी करण खां पोइ हुनखे इहो इख़्तियार आहे, यानी हुन वटि पोइ इहो जवाबु न रहंदो साईं मां त कुझु न पियो करे सघां, बाबा तो हुनखे हिकिड़ो तरीक़ो ॾिनो वयो, तूं कहिड़े तरीक़े सां, कहिड़े कानून तहत ऐं कहिड़े तरीक़े सां तूं उन क्राइम खे थियण खां रोके सघें थो। हिन में त ख़बर आहे न जवाब दूं जरा, असां सियासत का जवाब दे पर रहा हूं। असां तयन कीअं नहीं, नहीं, मैं इनका जवाब दे रहा हूं वाकई वो डोहारी आहे, यो तयन केर कंदो? नहीं नहीं एक मिनट, चलो आपने बड़ी लंबी बात कर दी। नहीं नहीं लिखियल आहे ये साईं जेको साईं पढ़े थो न, मां बि मुंहिंजा पुराणो सीनियर पार्लियामेंटेरियन आहे, मां बि जेको आहे पंहिंजो सभु जेके उते सेमिनार्स थिया आहिनि या ॿिया जेके उते जेको उन्हनि ते डिस्कशन कई आहे, फरतुल्ला बाबर या ॿिया जेके सेनेट में आहिनि उहे सीनियर जेके आहिनि, उन्हनि जेके ॿिया जेके असांजी जेकी माना कानूनी साइड आहे पार्टी जी, उन्हनि सभिनी माना इहा बिल्कुलु वाज़े तौर ते इहा डिस्कशन थी आहे त उन में का शइ क्लियर न आहे। हे साईं उहा ॻाल्हि करे थो, ऑलरेडी जेको हिते कानून मौजूदु आहे उन जी ॻाल्हि करे थो, शेड्यूल ईअं बिल्कुलु क्लियर न, इहो हिन ऑर्डिनेंस में लिखियल आहे साईं, पढ़ो त सही न, इहो हिन ऑर्डिनेंस में लिखियल आहे, न टेररिस्ट इहो हिन ऑर्डिनेंस में हिस्सो आहे, शेड्यूल जो चैप्टर ये जो बात है ना, ये जो बात करे ना, मेरी बात समझ ले, ये सारी चीज़ें, ये थ्योरी जो है ना, ये बड़ी ज़बरदस्त है पाकिस्तान के अंदर। इस पर अमल कौन करता है? एक होती अमल और एक होता है जब पावर। जब ये नीचे पावर मिलता है ना, आज पंजाब में आप देख लें, आपने देखी भट्टा मजदूरों के साथ, उन्हें रेट कुछ और है, मिल कुछ और है, लेकिन भट्टा मजदूरों के साथ जो पुलिस ने किया है ना, उनको मारा बंद कमरों के अंदर, उसके बाद में उन्हें एहतजाज किया, तो जितने डीसी वगैरह थे उन्होंने ना कोई एफआईआर काटी ना कुछ किया। तो मैं कह रहा हूँ ये किसके कंट्रोल के अंदर है? कभी कानून पे इस पे अमल होगा? सवाल ये कि ना एफआईआर कटती है, ना कोई पूछता है, मार मार के उनको दुम्बा बनवा दिया, उनको वो हशर किया है। जब हो कौन रहा है? ये आपकी थ्योरी इतनी ज़बरदस्त है कि ये सारी चीज़ें देखने में बहुत अच्छी है, मगर इस पे अमल कौन कर रहा है? जब ये पावर पुलिस के पास जाएगा, नीचे अमल करने के बाद जाएगा, वो तो कोर्ट जो है उसके ऊपर अमली कोई नहीं होता। तो सवाल ये, मैं आपकी बात को तस्लीम करता हूँ, लेकिन नीचे जब ये पावर जाता है तो यहाँ तो वो डबल सवारी का ऐलान होता है, वो पता भी नहीं चलता, 1000 आदमी अंदर बंद कर दिए जाते हैं, उनको पूछता कौन है? मैं कहता हूँ आप बिल्कुल सही बात कर रहे हैं, लेकिन इस पे जो नीचे इंतजामिया होती है उस पे अमल तो होता ही नहीं है। यहाँ तो पुलिस वालों को उठा के बंद करके मारा जाता है, छोटी छोटी सिंध में जेलें बनी है, अगवा बरे तावान बने हैं, MNA MPA जितने वो उन पे अगवा बरे तावान करके वो डील करवाते। तो कानून पे अमल दरामद किधर है? ये आपकी बात बिल्कुल सही है, देखने में थ्योरी बड़ी ज़बरदस्त है, लेकिन जब ये आइन बन जाता है उसका फ़ायदा नीचे इंतज़ामिया उठाती है। ये आपका नेब क्या है? ये नेब आपको देख ले, बड़े बड़े मगरमच्छों को कोई नहीं पकड़ता, नीचे उसका तमाम जो इम्प्लीमेंट होता है वो गरीब आवाम के ऊपर होता है ना। सवाल तो ये है यहाँ पर, कोई मगरमच्छों पे हाथ नहीं डालता, कोई सरमायादारों पे हाथ नहीं डालता। आज आप देख रहे हैं बिजली की चोरी के ऊपर वही नीचे का तबका गरीब आवाम से बिजली भी वसूल की जाती है, उनके मीटर भी उतारे जाते हैं। बड़े बड़े इदारे जो हैं उन पे अरबों रुपए हैं, उनको ना जेल होती है ना उनकी बिजली कटती है। इस किस्म के कानून बनते रहते हैं, उस पर इम्प्लीमेंट नहीं होती, मरता वही है गरीब आदमी।
चलता कुछ भी है। तो मैं आपकी बात सही कह इत्तेफाक दो, करता हूँ, मगर इस पे ये अमल नहीं होता ना यार। राजा साईं इहो काथे बि न आहे त अमल नहीं होता ना। इस पावर का फायदा जो है वो नवे ॾींहं ताईं माना पुछगाछ बि न आहे को, माना तव्हां कोर्ट में बि नथा वञी सघो त हे तव्हां कीअं चओ था त 21 ग्रेड जे ऑफिसर खां पुछी करे पोइ पिक कंदा? अॻे जेकॾहिं एतिरो सख़्ती आहे जो माण्हू आहे लिखियल आहे, मां त थो चवां साईं लिखियल आहे उनखे फॉलो कंदा न। असां हिन वक़्तु असां हिन हाणे- बहस था कयूं ऑर्डिनेंस ते, हाणे जो ऑर्डिनेंस चवे थो त बाबा उनजी परमिशन न, पवंदी इंटीरियर सेक्रेटरी खां। इसी शिक के ऊपर अगर वहाँ बहस होती है खलीक साहब, असां वटि मिसिंग अॻु में बि पर्सन ते कानून तव्हांजो वॾो जेको कंसर्न वॾो issue आहे तव्हांजी जेको पार्टी सिंध जो, बलोचिस्तान- उन में तव्हां हाणे छा कयो था मूंखे पर तव्हां नथा सम्झो त missing हिकिड़ो person माण्हुनि खे missing खणण person ऐं ते बि खंभजण जे जेके लाइ हिकिड़ो असां- लीगल असांजे ऑर्डर दौर में- खे पास करायो थो वञे, कानूनी हैसियत ॾियारी थी वञे। मार्द कयां इम्प्लीमेंटेशन जी जेसि ताईं ॻाल्हि आहे, उन अमल दरामद जी ॻाल्हि आहे, उन ते के बि ॿ राय न हुजणु न आहिनि असांजा। असां ज़ुबैर ख़ान साहिब सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं त कानून ठही वेंदा आहिनि पाकिस्तान में, हिस्ट्री रही आहे पाकिस्तान जी, कंहिंजी बि गवर्नमेंट्स हुजनि, ऐं उन ते अमल दरामद उन तरीक़े सां न थींदो आहे जंहिं तरीक़े सां थियणु घुरिजे। पर उहो बि फ़र्ज़ु गवर्नमेंट्स जो आहे, इदारनि जो फ़र्ज़ु आहे, हुकूमतुनि जो फ़र्ज़ु आहे त उहे उन ते अमल दरामद कराइनि। ऐं जेकॾहिं अमल दरामद नथो थिए त पोइ उनजे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। इन में त ॿराए आहे नी कोन, असां नथा चऊं एक्शन किथे थो वरितो हाँ, वञे? तव्हां हाँ। ये मिसिंग पर्सन हाणे- जो मामलो हाणे- ॾिठो, सुप्रीम कोर्ट अब चई जाती बी रही पर देखिए, माण्हू जुल्फ़कार अली छा भुट्टो उन्हनि खे ईअं एक हिरासत में क्रिमिनल रखण में गुम आदमी करण उसको गैर तो फांसी हो कानूनी जाती है। मैं आपको बताऊं, देखिए ना, अदालत में जुल्म देखिए, अदालत में अलाए केतिरा माण्हू जेके राजा मिसिंग साईं- पर्सन्स हुया राजा साईं, तव्हां- उन्हनि खे न सिर्फ़ पेश कयो वियो, ऐं बल्कि कहिड़े जेके तरीक़े सां माण्हू पेश जेके थियो, तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे ऐं जेके माण्हू उन जा ज़िम्मेदार हुया, उन्हनि जे आप ख़िलाफ़ देखिए FIR ना, काटी उन्हनि खे आप बहन देखिए में ना, बार कयो वियो न। कितना बड़ा इन जुल्म खां है। अॻु में बि त 5 साल हिकिड़ी हुकूमत हुई, जुल्फ़कार कंहिं माण्हू अली खे पकड़े भुट्टो उन्हनि खे उसको उन्हनि जे एक ज़िम्मेदारनि मिनट खे अंदर न मैं कयो। दोनों असां की कयोसीं। बात कर रहा हूँ। आप देखें ना कितना बड़ा जुल्म है। जुल्फ़कार अली भुट्टो जिसको आवाम ने मुंतखब किया, उसको तो फांसी हो जाती है कालकोठरी में। नवाज शरीफ जिसको आवाम ने मुंतखब किया, उसको उठा के जिला वतन कर दिया जाता है। एक परवेज मुशर्रफ जो रिटायर है, उसके बाद में वो अवामी पार्टी में अपनी बना लेता है। आज क्या कह रहे हैं, आज वो कहाँ खड़ा है? आज पूरी आर्मी की, पूरी फौज की, हमारे पूरे 18 करोड़ आवाम फौज की अपनी कदर करते हैं, इज्जत करते हैं। आप देख रहे हैं उसके रिमार्क्स क्या आ रहे हैं। तो सवाल ये है कि एक उसको 3 महीने से वो आर्मी के तहफ़्फ़ुज़ के अंदर रह रहा है, आज हम कहाँ खड़े हुए हैं? तो इसका मतलब है अवाम जो हैं जिनको मुंतखब करते हैं, तो वो कहाँ खड़े होते हैं? वो काली कोठी में भी पड़े हुए हैं, वो सब जगह जा रहे हैं। तो हम कहाँ खड़े? क्या हमारा हक ये नहीं है? तो सवाल ये कि इस मुल्क में डबल कानून नहीं होना चाहिए ना, इस मुल्क में एक कानून ही चलेगा ना यार। तो हम आज इस मुल्क के अंदर सिर्फ एक कानून चलेगा, दुनिया के अंदर सबसे बड़ी चीज़ अगर है तो वो है जमहूरियत के अंदर। तो जमहूरियत हमें चाहिए ना। तो आज यहाँ पर वही हो रहा है। अब इस मुल्क के 18 करोड़ आवाम ने सोच लिया कि जितनी भी पार्टी हैं, हम एक पेज पे खड़े हुए हैं, हम मुत्तहद हैं, पार्टी के कारकुन मुत्तहद हैं। अब इस मुल्क में इंशाल्लाह ना मार्शल लॉ लगेगा, ना फौज आएगी। इस मुल्क के आवाम भी समझ चुके हैं, उस सियासी कारकुन हर किस्म की कुर्बानी देने के लिए तैयार हैं। ब्रेक का वक्त है, ब्रेक के बाद कंटिन्यू करते हैं। नाज़रीन, वक्त है ब्रेक जो वतून है ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। खलीक साहब, अहिड़े कानून जी किथां का घुर कई वई? अहिड़ो कानून ठाहियो वञे, अहिड़ो ऑर्डिनेंस आंदो वञे? तव्हांखे यादि हूंदो त असां इन ई प्रोग्राम, तव्हांजे प्रोग्राम में दहशतगर्दी जे मौज़ू ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, ऐं उन जा हल में असां इहो ई तजवीज़ कयोसीं त मुल्क जे अंदरि कानून साज़ी थियणु घुरिजे। विटनेसिस खे असां वटि प्रोटेक्शन न हुई, असां वटि इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स खे प्रोटेक्शन न हुई। ऐं छो न हुई? इदारा चवंदा हुआ अहिड़ो को कानून न आहे असां विटनेस खे प्रोटेक्शन ॾियूं, अहिड़ो को कानून आहे जंहिंजे तहत असां इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स खे प्रोटेक्शन ॾियूं। हिन में आहे, हिन में सेक्शन 12 जेको आहे उहो आहे प्रोटेक्शन ऑफ जजिस, प्रोसिक्यूटर्स एंड विटनेसिस, जंहिंमें इन्वेस्टिगेशन में अंदरि आहे उनजे सब सेक्शन 1 में आहे त गवर्नमेंट शैल टेक एप्रोप्रिएट मेजर्स टू प्रोवाइड एडिक्वेट सिक्योरिटी। गवर्नमेंट सिक्योरिटी ॾींदी विटनेसिस खे, इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स खे, पुलिस ऑफिसर्स खे, उन केस सां रिलेटेड जजिस खे, त जीअं हिन मुल्क जे अंदरि सही तरीक़े सां ट्रायल हली सघनि। स्पेशल कोर्ट्स जी हिन अंदरि गुंजाइश इन करे रखी वई
त असां वटि आम तौर ते जेके कोर्टूं आहिनि उन में रश तमामु घणी आहे केसिस जी, ऐं जेके गौर तलब ऐं क्विक एक्शन वठण तलब जेके केसिस आहिनि उहे बि उन नज़र थी था वञनि जो रश आहे उन जी वारी कोन थी अचे। प्रोटेक्शन जे हवाले सां इहो त बहितर आहे गवाहनि खे प्रोटेक्शन ॾियणु घुरिजे, पर इन सां गॾु तव्हां नथा सम्झो त गोली हणण जो इख्तियार ॾिनो वियो आहे, गोली हणण जो इख्तियार न ॾिनो वियो आहे, मां त हिनखे खणी ऐं दहशतगर्दनि जे मां लाइ हिनखे चओ था ॿुधाए थो कयां, दहशतगर्दनि सां त ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि न, मां हिकु अर्ज़ु कयां, या त ॾिसो न जेकॾहिं लेमैन वांगुरु ॻाल्हाइणो आहे त पोइ लेमैन वांगुरु हिन कागज़ खे खे बंदि था कयूं, पर जेकॾहिं बीइंग अ लॉ मेकर्स ॻाल्हाइणो आहे त पोइ असांखे इहा ॻाल्हि तय करणी पवंदी त जेका सिट लिखियल आहे दहशतगर्द आहिनि उन्हनि खे असां स्टेक होल्डर्स चई उन्हनि सां त असां ॻाल्हियूं पिया कयूं। स्टेक होल्डर्स ॾिसो तव्हां वटि ॿियो को आहे, तव्हां वटि ॿी को ऑप्शन ई कोन्हे, तव्हां वटि ॾिसो तव्हां वटि ऑप्शन हा उन सूरत में आहे जॾहिं तव्हांजा मुज़ाकरात नाकाम था थियनि। हिन वक़्तु जेका असां ॻाल्हि था कयूं सिर्फ़ु असां कोन था कयूं, असां इहे मुज़ाकरात मुस्लिम लीग नून या मियां नवाज़ शरीफ़ कोन शुरू कया। यानी तव्हां था चओ चोर खे त चोरी हणो, भाॻे खे त चओ था चोर तुंहिंजे घर में थो घिरे, यार तव्हां एपीसी में सिग्नेटरी आहियो असांजा, तव्हां असांखे तव्हांजे को चेयरमैन आसिफ ज़रदारी साहब असांखे यकीन दिलायो ऐं उन खां पोइ सॼी एपीसी पाकिस्तान जूं सभु पार्टियूं बीइंग अपोजिशन पार्टी समेत सभु पार्टियूं इन नुक़्ते ते बीठियूं त असांखे मुज़ाकरात करणु घुरिजनि, ऐं पोइ बड़े मियां चवे त मुज़ाकरात करो, छोटे मियां चवे मुज़ाकरात नहीं करो, ये बाबा इहो त न ॿुधो मां जी हाणे साईं ॻाल्हायो न, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, साईं जेकी इंटरप्रिटेशन करे थो कानून जी बिल्कुलु कतई तौर ते सभु ग़लति करे थो, पंहिंजे हिसाब सां करे थो, त गोली जो बि इख्तियार न आहे न, जनेवा जा जेके कैदी आहिनि फौजी जेके आहिनि जनेवा जो मुआहिदो थींदो आहे उन में बि जेके फौजी जेके माना क़ैद कंदा आहिनि जंगनि में उन्हनि खे बि माण्हू माना ॿुधाईंदा आहिनि त हिकदमि ॿुधाईंदा आहिनि त असां वटि हे जंगी कैदी आहिनि, साईं वधीक पुराणो वर्कर आहे हिनखे बि ख़बर हूंदी आहे, बि सिंधी सम्झे थो, मां तव्हांखे ॿुधायां साईं पंहिंजी इंटरप्रिटेशन करे थो, जेकी साईं इंटरप्रिटेशन करे थो बिल्कुलि उहा ग़लति आहे, जेकॾहिं ईअं साईं वारी इंटरप्रिटेशन आहे त पोइ असांखे बि क़ाबिल क़बूल आहे, खोड़ शयूं साईं जूं जेकॾहिं सही आहिनि, जेकॾहिं साईं चए थो मां ॻाल्हायो तव्हांजे विच में न ॻाल्हायो, तव्हां लैंग्वेज पंहिंजे हिसाब सां कयो था, जे तव्हां इंटरप्रिटेशन कयो था कतई तौर ते उनजी न आहे, उन में इहा ई जीअं मां चवां थो त जेको आहे 90 डेज़ ताईं माना उनखे कंहिंखे ॿुधाईंदा कोन, गोली जो इख्तियार आहे ऐं जंहिंखे चाहिनि उनखे खणी सघनि था, एतिरे ताईं मां तव्हांखे ॿुधायां जो कंहिंखे पाकिस्तानी जेको शहरी हुजे उनखे शहरियत ई ख़तम करे मुंहिंजे नॉलेज में मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ इसराइल में, शायदि मां ग़लति हुजां, सिर्फ़ इसराइल में इहो आहे त कंहिंखां शहरियत खसण वारे बि कर कहिड़ी ॻाल्हि आहे वरी साईं अची करे पहिरियों साईं पहिरियों चए पियो त जेको ग़लति हूंदो त मां ग़लति कंदुमि, वरी हाणे तहफ़ुज़ करे थो सेक्शन 3 लिखो, सॼो सेक्शन 3 ताईं अॻियां अची वेंदो, उन में छा लिखियल आहे हिन वक़्तु अञा इन कानून जे तहत भला इहो आहे न आहे तव्हां पढ़ियो आहे सॼो न राजा साईं इहो आहे या न आहे त जेको शहरियत बि ख़तम करे सघनि था, बिल्कुलु न आहे इहो किथे बि न आहे लिखियल। हा जजिस जेकर ॾिसो को माण्हू पाकिस्तान जो गद्दार आहे, के माण्हू पाकिस्तान उन ते साबित थी थो वञे जॾहिं केस अच्छा केस केरु थो हलाए ही मौजूदा अदालतूं हलाईंदियूं, ऐं उहे दुनिया जे अंदरि हमेशह उहे कानून कारा कानून सम्झा विया आहिनि जंहिंमें अपील जो राइट न हूंदो आहे, हिन में राइट ऑफ अपील आहे, सेक्शन 18 राइट ऑफ अपील आहे हिन जे अंदरि, त जॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ खे राइट ऑफ अपील ॾियो था इट मींस दैट इट्स अकॉर्डिंग टू द बहस का फायदा इसलिए नहीं है ऐं जेके इंटरनेशनल जेके ह्यूमन राइट्स कमीशन जी जेतिरी बि शयूं आहिनि ह्यूमन राइट्स कमीशन इन खे जेको रद्द कयो आहे, जेके पार्टियूं आहिनि सभिनी रद्द कयूं साईं इन जो वेही करे उन्हनि चयो आहे त उहा ग़लति आहे, इंसानियत जे ख़िलाफ़ आहे, हर काज अहिड़ी ग़लति हिन जा जेके इत्तेहादी पार्टियूं साईं ज़ुबैर ख़ान चई जेके इत्तेहादी पार्टियूं वेठियूं आहिनि, जेको आहे तमामु जेको आहे फज़ल रहमान बि हुन जी मुखालफ़त हक़ीक़त छा आहे त ही माण्हू फज़ल रहमान साहब मुखालफ़त कोन्हे सबब सम्झ में अचे थो, हाणे ही छा था चाहिनि, हिकु तरफ़ चवनि था त इन्हनि खे मारियो दहशतगर्दी ख़तम कयो, ॿिए तरफ़ अहिड़ा कानून ई ठाहिण नथा ॾियनि, दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं थियनि पियूं न, दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं थियनि पियूं न, दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं थियनि पियूं, हर दिन जो मतिलबु न आहे त असां को कानून ई न ठाहियूं उन्हनि खे ख़तम करण जे लाइ, तव्हांजी आहे न या तव्हां ॾिसो न हिकिड़ो पाण खे क्लियर कयो या कानून ठाहे करे उन्हनि सां विड़दावे या जो उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा, इहे तव्हांजी लिखियत आहे न, इहा कहिड़ी आहे जॾहिं तव्हां जेकॾहिं मुज़ाकरात सां नाकाम था वञनि असां उन्हनि सां जंग कंदासीं, इन में त ॿार आहिनि ई कोन, कीअं बराबरि न हाणे जेको आहे जेको हाणे हले थो तव्हां कानून पोइ ठाहियो जॾहिं तव्हांजी जंग मुज़ाकरात पोइ बि करे सघो था न, इहो कानून हाणे ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे, इहो कानून पोइ बि ठाहे सघो था न, इहे ई कानून हाणे छो था ठाहियो जॾहिं तव्हांजी ॻाल्हियूं बि अलॻ बरदार जेके जमातूं आहिनि ऐं ह्यूमन राइट्स कमीशन इहे ई तव्हांखे चवंदा सियासी जदोजहद जेके हलन थी पयूं सियासी अमल खे पुछण जी ॻाल्हि था कनि, पहली बात एक समझ लेना, सियासी कंहिं बि सबसे पहली बात इस पे जो आप बहस कर रहे हैं ना, सियासी ग्रुप्स खे त प्रोटेक्शन ॾिनी वई आहे त उहे क्राइम्स जेके सियासी ग्रुप्स जे अगेंस्ट थियनि था
उहे बि शेड्यूल्ड ऑफेंसेस में शामिल कया विया आहिनि। असां वटि बदकिस्मती इहा आहे त असां वटि कोई पढ़े कोन थो। एक मेरी बात तो ॿुधल ॻाल्हि ते अचूं था, हिन वक़्तु बहस छा थो थिए, बहस थो थिए ऑर्डिनेंस ते। पढ़ी ऑर्डिनेंस सॼे अख़बारनि में छपियो आहे, टीवी ते हले पियो, 5 मिंट में ब्रेकिंग न्यूज़ अचनि था। तव्हां त अकले कुल न आहियो, तव्हांखे त को कानून जी ख़बर न आहे, ज़ाहिर आहे उहे जज इंटरप्रेट कंदा न। असां कानून ठाहींदा आहियूं, असां बि इंटरप्रेटेशन बनी कोर्ट कंदी आहे। कोर्ट अहिड़ा कानून आहिनि जेके असेंबली मेरी बात तो सुनिए, कॉन्स्टिट्यूशनल लॉ पढ़ियो आहे ऐं सभ खां पहिरीं कंहिं बि कॉन्स्टिट्यूशनल लॉ ते बहस करण खां अॻु में इहा ॻाल्हि ज़रूर मद्देनज़र रखबी आहे त व्हाट इज़ इंटेंशन बिहाइंड द मेकिंग ऑफ वो तो गलत है ना, लॉ मेकिंग। वही तो असां चऊं था लॉ मेकिंग के खिलाफ इंटेंशन है, ॻाल्हि उन इंटेंशन जी असां मुल्क के अंदर अमन अमान कायम करण चाहिए। देखिए मेरी बात सुनिए, मैं आपसे असां खां वधीक कोई मुंबई एक मिनट 2 मिनट मेरी बात सुनिए। असां वधीक मोबी वतन वो आहियूं। तो तव्हां ई आहियो, तॾहिं तव्हां सभु कुझु तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कंदा आहियो। ईअं न मेरी बात तो समझ एक कॾहिं मोह वतन आहिनि, पंहिंजी मर्ज़ी जो कानून त असां बि ठाहिण न ॾींदासीं। देखिए मेरी बात सुनिए, इस पे बहस करने की गुंजाइश ये नहीं है। देखिए सबसे पहली बात है कि जितने भी आप अपने जितने भी आपके चैनल हैं वकला हजरात, आप उनसे पूछ लें, सबसे बड़ी बात ये कोर्ट में चला गया, ये वहाँ से रिजेक्ट हो जाएगा। पहली बात ये। दूसरी बात ये सेनेट में पास हो ही नहीं रिजेक्ट सकता। तो सेनेट में भी थी ना, कौमी जब ये असेंबली में सेनेट तानी में अददी पास अक्सर थी, हो नहीं सेनेट में सकता, कीअं पास थींदो या तो कंहिं अगर तव्हांखे ख़बर ई पास न बिल थींदो त कंहिंखे पास ख़ुशि हो गई करणु नहीं। हुयो। ये पहली बात, ये कोर्ट से रिजेक्ट हो जाएगा। सेनेट में ये बिल पास हो ही नहीं सकता कि वहाँ इनकी अक्सरियत नहीं है। तो मैं समझता हूँ जब ये नाफिज ही नहीं होगा तो ये बिल इतनी बुरी तरह असेंबली में रिजेक्ट हुआ है, उसके बाद में इसको मीडिया ने रिजेक्ट कर दिया। इसको आप किसी भी बड़े वकील से पूछ लें, वो ये कहेगा कि ये कोर्ट में अदालत में रिजेक्ट हो जाएगा। सेनेट में ये पास हो नहीं सकता, इसलिए वहाँ अक्सरियत है ही नहीं। तो मैं समझता हूँ कि इस पे बहस करना बिल्कुल बेकार है। खतरनाक चीज ये है, मैं बताऊँ आपको, खतरनाक चीज ये है कि 3 सूबों, 3 खैबर पख्तूनख्वा कहना चाहता हूँ और बलोचिस्तान सिंध के सब पार्लियामेंट ने रद्द किया है। जहाँ तक ये जो मुज़ाकरात हो रहे हैं ना, इसका एक फ़ायदा हुआ है। एक फ़ायदा क्या हुआ कि चलो ये मैं पीपल्स पार्टी की, MQM की, नेशनल अवामी पार्टी की बात करता हूँ, चलो वो मुखालफत कर रहे हैं। इसमें एक फ़ायदा ये होगा कि तालिबान के अपने ग्रुपों के अंदर मुखालफत हो गई है। 4 दिन के अंदर उनके, मैं समझता हूँ 100 से ज़्यादा अपने तालिबान जो ना खुद एक दूसरे के मार दिए गए। वजह कि एक ग्रुप जो है वो मुज़ाकरात का हामी है, एक ग्रुप मुखालफत के अंदर है। और ये जो धमाके हुए हैं इस वक्त, ये आज की सारी रिपोर्ट देख लें कि ये साफ लिखा हुआ है कि ये जो तालिबान हैं, जो अमेरिकन जो है उनको जो चीज़ सप्लाई कर रहे थे वो साबित हो गया कि वो चीज़ है। तो इससे मुज़ाकरात, हमें हमारी कुछ पार्टी हिमायत कर रही, कुछ मुखालफत कर रही हैं, लेकिन कम से कम ये हो गया कि एक ग्रुप मुखालफत कर रहा है, एक ग्रुप हमारा, तो वो आपस में डिवाइड हो गए। तो कम से कम ये फ़ायदा ज़रूर हुआ इन मुज़ाकरात का, आगे फैसला जो भी हो आगे। लेकिन ये एक चीज़ है कि पाकिस्तान की जितनी अपोजिशन पार्टी हैं उनमें इत्तेहाद ज़रूर हो गया कि कम से कम कल जो आपस में एक दूसरे पे जो इतराज़ करते थे किसी भी मामले में, तो आज कम से कम पाकिस्तान के अंदर ये फ़ायदा ज़रूर हुआ कि जमहूरियत के लिए वो मुत्तफ़िक हैं कि पाकिस्तान के अंदर ये पैसे, पहले फ़ौज को कोई ख़त लिख रहा है, कोई कह रहा है जी आ जाएँ, कम से कम आज ये मार्शल्ला के आने के लिए सारी पार्टी मुत्तफ़िक हैं कि जमहूरियत कैसी भी हो, यहाँ अपोजिशन पार्टी यहाँ मुत्तफ़िक है। ये कम से कम फ़ायदा ज़रूर आहे। खलील साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदुमि त क़ौमी असेंबली में त तव्हां हिनखे पास कराए छॾियो, सेनेट में कीअं पास थींदो? हुते त तव्हांखे ख़बर आहे त एॾी मुखालफ़त थींदी, तव्हांजी अददी अक्सरियत एतिरी कोन्हे, ऐं पोइ जेकॾहिं तव्हांखे ख़बर ई पास न थींदो त पोइ कंहिंखे ख़ुशि करणु लहंदो वियो। बहितर इहो न हो त जीअं अहिड़ी तरमीम जे लाइ गॾियल कोशिशूं कयूं, इन ते बि सभई पार्टियूं मुतफ़िक़ थियनि। हिकिड़ी ॻाल्हि, जेसिताईं असां हिन ऑर्डिनेंस जे सेक्शन्स ते, उन जे इंटरप्रिटेशन ते, उन जी ॿोलीअ ते ॻाल्हायूं पिया, उतां त मां दलाइल पंहिंजा ॾिना ऐं मां ॿुधायुमि त हिन में छा लिखियलु आहे। हाणे अचो त हिन जी जेको सियासी पहलू आहे, जेका मुखालफ़त आहे, ॾिसो असां को बि अहिड़ो कमु न कंदासीं। इहो पाकिस्तान जे अवाम इन तारीख़ जो गवाह आहे। जॾहिं बि जेका बि शइ असां, हिन जे पोयां नियत जेका आहे, मां चयुमि न, इंटेंशन बिहाइंड द लॉ मेकिंग जेका आहे, उहा आहे त हिन मुल्क में अमन अमान कायम, ऐं उन इंटेंशन खे खणी करे हिकिड़ी शइ ठही। जेकॾहिं 3 सूबा उन जी मुखालफ़त, उन जी असेंबली मुखालफ़त कंदी, क़ौमी असेंबली अपोजिशन उन जी मुखालफ़त कंदी, असांजा इत्तेहादी उन जी मुखालफ़त कंदा, त असांखे को शौक़ु न आहे। असां वन मैन शो ते यकीन रखंदा आहियूं। जॾहिं त असां उन तारीख़ जा बि गवाह आहियूं त सॼी सिंध सरापा एहतिजाज हुई, सॼी सिंध सरापा एहतिजाज हुई। ॿुधो, उन जे बावजूद बि सिंध खे ॿ अध करण जे लाइ हैदराबाद में हिकिड़ो जलसो रखियो वियो।
को इन ई सिंध असेंबली जे अंदरि रड़ियूं कयूं वयूं ऐं सिंध खे उहो जेको ब्लैक लॉ हुयो उनखे आंदो वियो ऐं वरी जॾहिं ॿी गवर्नमेंट आहे जॾहिं तव्हां उन पंहिंजा इतिहादी ख़तमु थिया MQM जॾहिं गॾु कोन वेठी त हुनखे ख़तमु करे वठी हाणे असां हिकु सिंध आहे त ॾिसो ईअं न थींदो आहे अवाम जी राय जो एहतराम असां कंदासीं इहो मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां बीइंग अ स्पोक्स पर्सन ऑफ PML इन सिंध बीइंग अ प्रेसिडेंट PML एंड यूथ विंग सिंध मां पंहिंजी पार्टीअ जे ज़िम्मेदार जी हैसियत सां मूंखे यकीन आहे मियां साहब कॾहिं बि अहिड़ो कमु कॾहिं बि रिजिडिटी असांजे पार्टी में न रही आहे हिन जे पोयां इंटेंशन सिर्फ़ु अमन अमान आहे पर जेकॾहिं हीअ मुखालफ़त थी हर मीडिया ऐं कानून नाफ़िज़ जेके पंहिंजो ह्यूमन राइट्स वारा आहिनि जेके बि NGOs आहिनि मुखालफ़त थी रही आहे मां यकीन थो तव्हांखे ॿुधायां त असां हिन जे जिन जे असां अहिड़ी ज़रूरु रस्तो कढंदासीं जंहिंसां लॉ मेकिंग बि थी सघे ऐं जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी बि न थिए इन ॻाल्हि जो तव्हां बिल्कुलु श्योरिटी रखो छो जो असांजी तारीख़ गवाह आहे असां इन खां अॻु में बि जिन बि इशूज़ ते अवाम निकिरी आयो ऐं अवाम उन ते ॿी राय ॾिनी असां उनखे वापसि वरितोसीं तव्हां ॾिठो त पोयां दफ़े जेको पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं ऐं चयो त बाबा पेट्रोल जी क़ीमतुनि ते जॾहिं इख़्तिलाफ़ थियो त मियां साहब समरी कैंसिल करे छॾी न बाबा अवाम जेको आहे रड़ियूं पियो करे पेट्रोल असांखे सब्सिडी ॾियणी पए कुझु बि ॾियणो पए असां पेट्रोल जी क़ीमतूं न वधाईंदासीं अहिड़े तरीक़े सां मूंखे बिल्कुलु बिलीव मां कयां थो ऐं जेका हीअ पॉलिसी जेके माण्हू असां ते तनक़ीद करे रहिया आहिनि ॾिसो मां क्लियर ॻाल्हि करणु चाहियां थो त पाकिस्तान जूं जेके बि हिन वक़्तु जेके ख़ासि तौर ते दहशतगर्दी जे हवाले सां जेके फ़ैसिला थिया आहिनि सभिनी खे असां ऑन बोर्ड कयो आहे सभई ऑन बोर्ड आहिनि सभिनी जी राय जो असां एहतराम कयूं पिया बाक़ी हाणे कुझु पार्टियुनि जी मूंखे इन करे सम्झ में नथी अचे त उन्हनि जो अपोज़िशन लीडर हिकिड़ी ॻाल्हि थो करे उनजो को चेयरमैन ॿी ॻाल्हि थो करे उनजो चेयरमैन टीं ॻाल्हि थो करे त असांजे लाइ तमामु वॾो पोइ मुश्किल थी थो वञे त असां कहिड़ी सूरत हाल ऐं कहिड़े मौक़िफ़ खे वधीक क़रीब रखूं ऐं कहिड़े मौक़िफ़ ते ॻाल्हायूं यानी जॾहिं मियां साहब सां गॾु वेहनि था ऐं मां इलाही मीटिंग्स में मूंखे पाण मौक़ो मिलियो आहियां त उन वक़्तु इहा ॻाल्हि छेड़नी कोन था उन वक़्तु चवनि था त कदम बढ़ाए मियां साहब हम आपके साथ हैं केड़ी पार्टी तरफ इशारा था पीपल्स पार्टी तरफ जवाब सियासत नहीं होगी सियासत 5 साल बाद होगी अब आप कदम बढ़ाएं जॾहिं बाबा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो न या त पोइ साईं कूड़ ॻाल्हायो हुयो असां ईअं चऊं माना मां इहो लफ़्ज़ ॻाल्हाइण ते मां मजबूर आहियां पोइ तव्हां चओ त तव्हांजे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब कूड़ ॻाल्हायो त हुन चयो त सियासत होगी 5 साल बाद ॾिसो न पर जेकॾहिं तव्हां हर ॻाल्हि में सियासत शेर का शिकार फलाना का हे हो पोइ माना तव्हां हुन ॻाल्हि कयो पोइ माना तव्हां था कयो ब्रेक का वक्त है ब्रेक के बाद कंटिन्यू करते हैं नाज़रीन वक्त है ब्रेक जो वठूं था ब्रेक जी डॉक्टर साहब इन ते तव्हांजो छा मौक़िफ़ हूंदो मुंहिंजो मौक़िफ़ इन ते इहो आहे त साईं जेकी ॻाल्हि करे थो बिल्कुलु जेको आहे साईं पाण ई पंहिंजो आहे वकील पर पाण ई जेको आहे पंहिंजो ॿ टे ॻाल्हियूं असां APC में असां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे हिननि सां त तव्हां जेको आहे वञी करे हिननि सां तव्हां ॻाल्हियूं कयो बिल्कुलु असां कई आहे पर ॻाल्हि इहा त उन जे लाइ त जेके शर्त शराइत आहिनि उहे असां इहो त ॿुधाइनि त बाबा जेके ॻाल्हियूं थियनि थियूं हिकिड़ो हाणे फ्री ज़ोन ॾियनि था चवनि था हिकिड़ो जुदा मुल्क उन्हनि खे ठाहे ॾींदासीं असांखे क़ाबिल क़बूल न आहे उहो बिल्कुलु बिलावल भुट्टो चवंदो ऐं दहशतगर्दी सां ॻाल्हियूं हलनि थियूं बम ब्लास्ट थियनि था पोइ बि माण्हू मरनि था असां क़ुर्बानी ॾेई करे चयोसीं त भाई हिननि सां ॻाल्हियूं कयो पर उन असां हिकिड़ी जेको APC में PTI हुजे पीपल्स पार्टी हुजे सभिनी हिकिड़ी पैरामीटर हिकिड़ी फिक्स कई आहे ईअं न आहे त हिननि खे जीअं मर्ज़ी अचे त पोइ ईअं ख़ुदा न ख़ासि अलाह पनाह ॾे त मुल्क ई जेको आहे विकिणी छॾनि या मुल्क नवाज़ शरीफ़ खे एतिरो कंहिं बि कोन इख़्तियार ॾिनो आहे त हिकिड़ो ॿियो जुदा मुल्क ठाहे छॾे बिल्कुलु इन ॾिनो आहे त इन हद ताईं जेके मसइला आहिनि उहे पाण उहे टैकल करे उहे मसइला हल थियनि अमन अमान जा असां बि हिमायती आहियूं बाक़ी जहिड़े नमूने सां हे उनखे टैकल करनि था उन में बिल्कुलु असां उनजी मुखालफ़त कंदासीं ऐं असां नवाज़ इहा के साईं चए थो कूड़ ॻाल्हाए थो वॾो हिन वारो लीडर अॼु जेको हिते वेठो आहे नवाज़ शरीफ़ उहो आसिफ अली ज़रदारी जी सियासी जेकी उन्हनि जी जेकी हिकमत अमली उन जे करे वेठो आहे हे त हितो लिखी करे हलियो वियो पोइ इलेक्शन न पियो विढ़े इलेक्शन बि हुनखे आसिफ अली ज़रदारी विढ़ाई उहो पाण चए थो त उहो वॾो आहे मुंहिंजो सीनियर आहे उहो पाण उनजी सियासत खे बने थो साईं वेही करे चए थो त मियां नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी खे चए थो कूड़ो आहे कूड़ो आहे कूड़ो नवाज़ शरीफ़ कूड़ो आहे शहबाज़ शरीफ़ कूड़ो आहे जंहिं पंहिंजो चयो त नालो मटाए छॾींदुमि ॾिसो लीडरनि जे लाइ वेही करे साईं बैरिस्टर आहे
ता लीडरन जे लाइ ॾेई करे कूड़ो चयो था आसिफ अली ज़रदारी जे लाइ तव्हां जेको आहे तव्हां पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठो तव्हां जेको आहे ॾिसो न तव्हां चयो आहे न तव्हां छो था चयो जेको आहे कूड़ो आहे तव्हां आसिफ अली ज़रदारी छो ॾिसो या जेको तव्हां बैलेंस न आहियो तव्हां जेको वेही करे आसिफ अली ज़रदारी जो ॻाल्हाए कोन थो सघे हिन में जेको असां जेको असांजी सपोर्ट जेको आहे उनजी बिल्कुलु खुली सपोर्ट जमहूरियत जे लाइ सपोर्ट कयूं था सपोर्ट कयूं ॾिसो न कूड़ो असां कूड़ो चयो आहे नवाज़ शरीफ़ खे तव्हां चयो तव्हां चयो आहे मां चयुमि न हाणे तव्हां चयो मां छो न चवंदुमि तव्हां मुंहिंजे लीडर खे चवंदा तुम्हारे साथ बिल्कुल ऐं जॾहिं स्टेज चढ़ो था मुखालफ़त को त माना त ॿिनी जान में हिकिड़ी जाइ ते कूड़ तव्हां कूड़ छो ॻाल्हाईंदा यार हिकिड़ी ख़बर ई नथी ॻाल्हि था कयो तव्हांखे ख़बर ई न ॻाल्हि था कयो त ॿिनी जाइन मां हिकिड़ी ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हायो न ॻाल्हि ॿुधो कोई कूड़ न ॻाल्हायो आहे तव्हां हीअं था कयो तव्हां रेफरेंडम करायो सिंध जी घेटीअ में माण्हू चवंदा ज़रदारी चोर बि आहे ज़रदारी कूड़ो बि आहे चवंदा माण्हू तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां हिकिड़ी नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ को जंहिं जो त पंहिंजो माण्हू पटाए तव्हां सिंध जे मैंडेट ते धाड़ो तव्हां पाण जेको परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में बि मिनिस्टर हुयो अॼु पीपल्स पार्टी कॾहिं रहनुमा न बदिलियोसीं कॾहिं काफ़िलो न बदिलियोसीं घटि में घटि जमहूरियत जे आलम बरदार असां आहियूं असांखे बाक़ाइदा ज़ातियात ते अची जॾहिं तव्हां मुंहिंजे लीडर खे ॻाल्हाईंदो तव्हांजो महफ़ूज़ तव्हांजो लीडर कीअं तव्हांजो लीडर हिकिड़ो हुजे त मां ज़्यादती कयां त तव्हां मूंखे सज़ा ॾियो पर मां सच थो ॻाल्हायां ॿधी सवाल कंदुसि तव्हां परवेज़ मुशर्रफ जे दौर जे अंदरि सिंध काबीना में मिनिस्टर हुयो या न हुयो न हा त तव्हां परवेज़ मुशर्रफ लीडरशिप में कमु कयो आहे अॼु तव्हां पीपल्स पार्टी लीडरशिप में कमु था कयो घटि में घटि उन्हनि माण्हुनि खे जिन माण्हुनि कॾहिं पंहिंजो काफ़िलो तब्दील न कयो जॾहिं कॾहिं पंहिंजो रहनुमा तब्दील न कयो उन्हनि खे तव्हां घटि वधि था ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो न तमामु अफ़सोस जी ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में मौजूद मौजूद ते बिल्कुलु वापसि अचे साईं जी मतिलबु मां साईं बैरिस्टर ज़रूर आहे पर पॉलिटिकली मां पाण का स्टेटमेंट ॾिया मां चुम सिंध जे आवाम खां पुछो सिंध जे आवाम रिजल्ट उहो धाड़ो ये कहना है कि ये कानून जो है उनके खिलाफ इस्तेमाल किया जाएगा इस पे आप क्या कहेंगे मेरे ख्याल से जो मैंने आपसे सवाल पूछे आप मुझे उसके बारे में कम अज कम जेको कहीं लीडर जे खिलाफ मां चवाई नथो मां चवां माण्हू था चवनि माण्हू था चवनि सिंध जो आवाम तो सिंध जो आवाम करायो रेफरेंडम सिंध जे माण्हू जी ख़बर पइजी सिंध जे माण्हू जे नफ़्स ते हथ आ डॉक्टर साहब मुझे ख्याल में मौजूद है वापस अचिए जुबैर साहब मेरा आपसे सवाल जो मैंने आपसे सवाल किया था मैं दोहरा रही हूँ दोबारा अपना सवाल कि सियासी पार्टियों का ये भी कहना है कि ये जो कानून बनाया जाएगा वो उनके खिलाफ इस्तेमाल किया जाएगा देखिए मैं बात हूँ देखिए ये जो कानून है ना जितनी सियासी पार्टी हैं वो शक की नज़र इस कानून को देख रही है वजह है कि असम्बली में इस पर डिबेट नहीं वजह पता क्या अब यहाँ हर पार्टी ये समझ रही है कि जैसे जैसे वक्त गुजरेगा ना वैसे वैसे सियासी कारकुनों के खिलाफ और सियासी लीडरों के खिलाफ ये कानून इस्तेमाल होगा ये तो बात अलग है अच्छा ये जिस बात पे दोनों बहस कर रहे हैं ना देखो उस पर वजह क्या एक तो ज़्यादतियात पे नहीं जाना चाहिए अच्छा दूसरी बात ये है अभी शक क्यों पैदा हो रहा है देखिए बिलावल भुट्टो से जो है जरदारी साहब की पीपल्स पार्टी को जितना भी नुकसान हुआ ना तीनों सूबों में वो मुफाहमत की पॉलिसी पे हुआ तीनों सूबों में सबसे ज़्यादा पीपल्स पार्टी को लॉस हुआ वो ख़ासकर सिंध के अंदर और कराची के अंदर जितना नुकसान हुआ बहुत ज़्यादा अब इस वक्त क्या है बिलावल भुट्टो साहब जितनी सख्त तहकीक करते हैं ना वो इतनी सख्त तहकीक करने के बाद में होता क्या है आखिर के अंदर जरदारी साहब जो है ना वो कहते हैं जी जब वजह तहकीक कहते नहीं भाई अब जो है ना कोई ज़ाती बात ना की जाए उधर से नवाज शरीफ साहब कहते हैं जब उनके वजह तहकीक करते हैं वो कह देते हैं तो इसका मतलब लोग ये समझते हैं कि ये प्री प्लान बिलावल भुट्टो से बहुत सख्त तहकीक कराई जाती है तनकीद कराई जाती है उसके बाद जरदारी साहब कहते हैं कोई सख्त जुबान इस्तेमाल ना की जाए यानी सारी बातें करने के बाद जरदारी साहब वज़रा को रोक देते हैं जब नून के वज़रा जवाब देते हैं तो नवाज शरीफ साहब कहते थे नहीं भाई कोई सख्त जुबान नहीं कहे
तो उनको सारी बातें याद दिला दी जाती है कि हमारे पास भी सारी चीज़ें हैं, खबरदार अगर तुमने हमारे खिलाफ कोई एक्शन किया जाए। यही चीज़ नेप में भी हो रही है। नेप में भी एक दूसरे को तहफ़्फ़ुज़ दिलाया जाता है। अवाम ये समझते हैं कि ये दोनों लोग जो हैं, इनके ऊपर जितने भी करप्शन की चीज़ें हैं, दोनों एक दूसरे के साथ मिलके चल रहे हैं और ये दोनों पार्टी की आवाम के बाद डैमेज हो रही है। लिहाजा होना ये चाहिए कि ठीक है, अपोजिशन साथ के मिलके चल रही हैं। नवाज शरीफ को, जब नवाज शरीफ के ऊपर केस आए तो उन्होंने अगर चाहते हैं तो नवाज शरीफ के जो जितना भी पहले जो केस चल रहे थे, पीपल्स पार्टी ने नहीं होने दिए। आज अगर मुस्लिम लीग, आज अगर पीपल्स पार्टी के ऊपर है तो वो जो है नेप में वो दबा रहे हैं, तो ये आवाम के ऊपर तासर नहीं अच्छा जा रहा है। तो सवाल ये बिलावल भुट्टो को भी जो सियासत करनी, मैं बार बार कह रहा हूँ कि उनको अपने नाना और बेनज़ीर अपनी वालदा के नक्शे कदम पे अगर चलेंगे तो कामयाब होंगे, वरना वो फेल हो जाएंगे। और यही मैं नून से कह रहा हूँ कि अगर आपके पास पावर है तो उसको सीरियस तरीके से अपोजिशन आपके साथ है तो सही तरीके से आप चलोगे तो कामयाब होगे, वरना आवाम जो है, फौज इस मुल्क में अब नहीं आएगी। तमाम सियासी पार्टियों को ये पता है कि ये जो 5 साल चले हैं, ये मुफाहमत के तहत अगर चल गया तो 5 साल जरदारी साहब ने बड़े तरीके से खींच दिए। ये उनकी बड़े पार्टी को नुकसान हुआ, लेकिन जमहूरियत मजबूत हुई। अब नवाज शरीफ को भी ये किरदार अदा करना पड़ेगा। ये टर्न 2-3 मरतबा अगर ये इलेक्शन हो गए तो आप समझ लें पाकिस्तान में जमहूरियत मजबूत होगी। चाहे उसके लिए कोई भी वजीर कितना ही बड़ा भी हो, कितने लोग हों, उनको सज़ा भुगतनी चाहिए, लेकिन आवाम का फ़ायदा जब ही होगा, वरना मैं समझता हूँ नुकसान होगा। डॉक्टर साहब, मुल्क में जमहूरी दौर तमामु घटि रहियो आहे, मार्शल जो दौर तमामु घणो रहियो आहे, पर जमहूरी दौर में बुनियादी इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई वञे थी। उन दौर में तव्हां सम्झो था इन तरह जा बिल पास करणु, इन तरह जी कानून साज़ी करणु, जंहिंखे कारो कानून चयो थो वञे, इहो चयो थो वञे त पुलिस स्टेट बणिजी वेंदो मुल्क? बिल्कुलु, इहो त मां पहिरियों ई इहा ॻाल्हि कई, उन ते राजा साहब बि कावड़जी पियो ऐं जेको वरी ॻाल्हि ई ॿिए तरफ़ हली वई। मां ज़ातिया ते मूंखे बि चएं, मुंहिंजी हाणे पंहिंजी जेकी सूरत हाल हुई त मुंहिंजी त मूंखे ख़बर आहे न, त मां पार्टी खे ख़बर हूंदी, ज़रूरु मूंखां पार्टी इन जी पुछ गछ कई हूंदी ऐं उन खां पोइ जेको आहे पंहिंजो मां पार्टी में वरी वापसि आयो हूंदुमि। या जेको मां हिकिड़ी पार्टी मुंहिंजी रही आहे, उहा पीपल्स पार्टी रही आहे। लीडर हिकिड़ी आहे मुंहिंजी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ॿियो को लीडर कोन रहियो आहे। बाक़ी हाणे जेके हालात हुया, उन हालात मुताबिक़ जेके सिचुएशन हुई, उहा त हाणे मां अॻे बि बयानु करे चुको आहियां। हाणे हे टाइम न आहे, पर मुंहिंजे ख़्याल में त मां जीअं पहिरियों ई इहा ॻाल्हि कई त हे जेको कानून आहे सरासर कारो कानून आहे। उनखे ईअं सम्झ त ड्राइकोला वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। हिते जेको अॻे ई सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे पाकिस्तान जी। तव्हां पाण ॾिसो त कुझु ॾींहं अॻु में जेके हिते मक़सूद कुरैशी वारो वाक़ियो थियो, ॿिया अहिड़ा वाक़िया थियनि था बलूचिस्तान में, सरहद में, ऐं ॿियो फाटा मां तव्हांखे ॿुधायां थो, उते त का माना रिपोर्टिंग ई कोन थी थिए। हिते जेके सहाफ़ी आहिनि उहे बि जेके सहाफ़ी आहिनि उहे बि शहरी सहाफ़ी आहिनि। असांजे ॻोठनि में जेको आहे हिते डिफेंस में कंहिंखे को नाली में को किरी पए थो त सभु पंहिंजो हुते पंहिंजूं गाॾियूं खणी पहुचनि था। अंदरूनी सिंध तव्हां छा हालत आहे जेको आहे तव्हांखे पाण ख़बर आहे। या जेको आहे पंजाब जे अंदरि तव्हां पाण ॾिसो था त कहिड़ा जेके आहिनि जरगा फ़ैसिला करनि था, उहे पाण ॾिसो था त औरतुनि जे ख़िलाफ़ ॿियो टियों सिंध में बि थियनि था। मां उहे थियनि था, मां उहा ॻाल्हि कयां थो, पर उते असां वटि उहा माना अवेयरनेस बि न आहे, एतिरी साफ़त बि न आहे जो हेठि सतह ताईं उहे माना मथे पिकअप थियनि मसइला। बाक़ी रहियो सवाल इहो त असां इन खे बिल्कुलु कारो कानून सम्झूं था, उन खे रद्द कयूं था। इन सां मुल्क खे फ़ाइदो कोन थींदो, मुल्क खे नुक़सानु थींदो। ऐं जॾहिं बि असांखे बि इहो ई तानो मिले थो त तव्हां नवाज़ शरीफ़ जा हामी आहियो ऐं तव्हां हुनजी हिमायत कयो था, ऐं जॾहिं मुखालफ़त कयूं था त पोइ ईअं सम्झो त शींहं जे पुछ ते लत अचे थी ऐं पोइ जेको आहे शींहं गजी करे उते थो त बाबा मुखालफ़त छो था कयो। मुखालफ़त ज़रूरु कंदासीं, जेको मुल्क जे मफ़ाद में जेकी ॻाल्हि न हूंदी, असांखे सम्झ में न ईंदी, असां हुनजी बिल्कुलु मुखालफ़त कंदासीं। खलीक साहब, आख़िरी सवाल मां तव्हांखे करणु चाहींदमि। जमहूरी दौर में मियां नवाज़ शरीफ़ साहब ख़ुसूसी दहशतगर्दी तौरु अदालतूं ठाहियूं, उनखां पोइ जॾहिं गवर्नमेंट ते राताओ लॻो त वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी बि शायदि उन ई कानून तहत थी। तव्हां सम्झो था त वरी ॿीहर अहिड़ो कानून लागू कयो पियो वञे जंहिंजो मुस्तक़बिल में चयो थो वञे त पोइ जेके कानून साज़ी कनि था, जेके बिल पास कनि था, उन्हनि ते बि नथो जेको आहे सो राइज थी सघे थो। मां सभ खां पहिरीं त ॻाल्हि क्लियर कंदो हलां। डॉक्टर साहब चयो त मूं ते ज़ाती हमला थिया। प्रोग्राम रिकॉर्डिंग खणी तव्हां ॾिसंदो त सभ खां पहिरीं डॉक्टर साहब चयो त मूंखे अफ़सोस आहे त राजा जेका इंटरप्रिटेशन करे थो उहा ग़लति थो करे। हालांकि तव्हां चई सघो था तव्हांजी पंहिंजी इंटरप्रिटेशन आहे, असांजी पंहिंजी इहा चयो तव्हां चयो ग़लति आहे। ॿुधंदा रिपीट में वरी प्रोग्राम ॾिसंदा, तव्हां चयो ग़लति, वरी तव्हां चयो मूंखे अफ़सोस आहे बैरिस्टर थी करे ग़लति ॻाल्हाए थो। न इहो बि न। ॿुधो, पहिरीं ॻाल्हि इहा ॻाल्हि आहे जेको माण्हू ॿिए जे
चवंदा आहिनि त खड़ी हो त पोइ हुनखे जवाब बि मिलंदो बिल्कुलु सही ऐं उनजे बावजूद बि जेकॾहिं तव्हांजी दिलि आज़ारी थी आहे त बीइंग ह्यूमन बीइंग ऐं हिकिड़े सुठे इंसान जी हैसियत में आउं सॉरी कयां थो ॿी ॻाल्हि इहा त असां हिन वक़्तु ॾिसो न तव्हां बि पार्लियामेंटेरियन आहियो माशाल्लाह असां बि हिन मुल्क जे अंदरि सियासत कयूं असांखे इहा ॻाल्हि पंहिंजे रवैयनि सां साबित करणी पवंदी त हिन मुल्क हिन धरती सां ख़ासि तौर ते केरु सचो आहे केरु सचो न आहे मक़सूद कुरैशी जो तव्हां मिसाल ॾिनो असां मुस्लिम लीग नून में आहियूं तव्हांखे ख़बर आहे त जिस्कम जी सॼी पार्टी लाइन कीअं छा आहे हुननि जी पार्टी लाइन उनजे बावजूद असां वियासीं उते उज़ुर खाई कईसीं मुंहिंजो वालिद साहिबु ज़ैन अंसारी पाण विया उते उन्हनि जी ताज़ियत कई पीपल्स पार्टी छो न ॾिनी ताज़ियत वञी कई आहे छो न तॾहिं ते विया आहिनि तव्हां कामिली शाह साहिबु वञणु घुरिजे ऐं उन्हनि खे ताज़ियत करणु घुरिजे मां नथो चवां त बिलावल वञे या हालांकि उनजे ॻोठ जा आहिनि वेझो आहिनि उन्हनि खे वञणु घुरिजे ज़रदारी साहिबु वञणु घुरिजे पर नथा वञनि त घटि में कामिली शाह साहिबु चीफ मिनिस्टर आहे प्राइम मिनिस्टर्स आहिनि उहे वञनि त जीअं असां सिर्फ़ु ॻाल्हियूं न कयूं बल्कि वाक़ई उन्हनि सां हमदर्दी बि कयूं त इहो ग़लति थियो आहे ऐं उनजो जेको बि ज़िम्मेदार आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे सज़ा जॾहिं असां हमेशह डिमांड पॉलिटिकल पार्टीज़ कई आहे त बाबा हीअ जेके दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾियो हीअ जेके क़तल करे वञनि खे सज़ाऊं ॾियो पर उहे सज़ाऊं कंहिं न कंहिं कानून तहत ॾिनियूं वेंदियूं उन ई करे हीअ हिकिड़ी काविश हुई मुस्लिम लीग नून जी हुकूमत जे तरफ़ां उन्हनि हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो ऐं उन ऑर्डिनेंस ते बहस जारी आहे सॼे मुल्क जे अंदरि ऐं उन ते मां राय ॾेई चुको आहियां त जेकॾहिं उहो ग़लति हूंदो या उन ते तमामु घणी मुखालफ़त आई ऐं आर्गुमेंटेटिव मुखालफ़त आई त असां उनखे बिल्कुलु अवाम जी मर्ज़ी ऐं मंशा जे मुताबिक़ अञा त असां डिक्टेटर्स न आहियूं त असां अवाम जी मर्ज़ी ऐं मंशा खे बिल्कुलु ख़तमु करे ऐं इहो कानून आणियूं पर हीअ सिंध में सिंध टीवी ते असां वेठा आहियूं ऐं सिंध जा माण्हू हीअ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि अॼु सिंध जा इहे सभु बदअमनीअ सां गॾोगॾु अॼु सिंध जो सभ खां वॾो मसइलो तालीम आहे सिंध जे स्कूलनि में गॾिया ॿुधा पिया आहिनि सिंध जा स्कूल वॾेरनि जूं ओताकूं ऐं शादी गाह बणिया पिया आहिनि उन्हनि जे लाइ स्टोर रूम्स बणियल आहिनि सिंध जा स्कूल तव्हां पाण इंटीरियर सिंध सां तव्हांजो वास्तो आहे तव्हांजे ॻोठनि में तव्हांजे शहरनि में तव्हांजे आस पास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी त कहिड़ा कहिड़ा ॻोठ कहिड़े कहिड़े वॾेरे जे तसलुत हेठि आहिनि छा को ऑपरेशन थियो आहे छा सिंध जे अंदरि जेको नौजवान तबिको आहे जेको पढ़ियलु लिखियलु तबिको आहे उहो बेरोज़गार वेठो आहे छा उनजे लाइ कंहिं सोचियो आहे छा सिंध जे हिन वक़्तु सिंध जा माण्हू पंहिंजे अझे लटे अटे जे लाइ जेको परेशान आहिनि रोटी कपिड़ा मकान नारो तमामु सुहिणो आहे पर घटि में घटि शींहं जे पुछ ते लत ॾियण खां अॻु में तव्हां इहो बि त ॾिसो न त तव्हां सिंध जे माण्हू खे छा ॾिनो आहे मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि असां मुंहिंजो बि ॿुधी छॾियो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त असां सिंध जे माण्हुनि खे ॾिनो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कुझु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां ठही आहे साईं जो पंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ आहे असांजो पंहिंजो मौक़िफ़ आहे अॼु ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध में खटियो आहे जेकॾहिं असांजी का बैड गवर्नेंस हुजे या माण्हुनि सां असांजी माना को राब्तो न हुजे या पार्टी असांजी लाइन सही न हुजे त माण्हू असांखे बार बार हिन महिल ताईं सभु इलेक्शनूं खटाइनि न वॾी महिरबानी अवां टिनी महिमाननि जी प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त अलावा